करियां मां जिते भी हुजां मां जिते भी हुजां हो सिंध तू ही ज्योतियां। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी सुभान आराई में सिंधी सकावती ॾियारी जे हवाले सां प्रोग्राम रखियो वियो आहे SDN न्यूज़ सिजावल जे तरफ़ां, जिते ॿारड़ा ऐं ॿारड़ियूं अजर को ओढे ऐं सिंधी टोपियूं पाए तमामु ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। असां हिते स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद रमज़ान बागल ऐं स्कूली नींगरनि ऐं नींगरियुनि सां ॻाल्हाईंदासीं, जेके तमामु ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। असां ख़ुशीअ ॾींहं जी ईद जे असां हीअ ॾींहुं असांजो मेलो हुजे असांजे हिते। अजरक मुंहिंजी भेनरूं मुंहिंजे भाउ सभु अजरक टोपी पाए आया आहिनि। मूंखे बहुत ख़ुशी थिए ऐं ख़ुशी बि आहियां। मुंहिंजी भेनरूं मुंहिंजो भाउ सभु ख़ुशि आहिनि की स्कूल बि सही आहे, मज़ो पियो अचे हिते। तमामु बहितरीनु अदी जेको प्रोग्राम SDN न्यूज़ जे तरफ़ां थियो आहे अॼु सुभाणे पंजाबी में, इहो तव्हां कहिड़े नमूने सां ख़ुशी मल्हाए रहियो आहियो? पंहिंजे जी क़ौमी ईद आहे उनखे कीअं मल्हायो तव्हां? असांखे त जाम मज़ो पियो अचे। हीउ जेको असां अजरक टोपी मल्हायूं पिया, हर साल असां मल्हाईंदा आहियूं। हाजी सुभान पंजाबी में असांखे इहो स्कूल आहे, असां में मल्हायूं पिया, असांखे जाम मज़ो पियो अचे। जे तरफ़ां जेको आहे इहो मल्हायो पियो वञे हाजी सुभान पंजाबी में, उते ॿारनि जा टेबलोज़ पेश कजनि पिया। हीअ जेका सिंधी जी सकाफ़त 1 डिसंबर रखियो वियो आहे, इहो मतिलबु ईअं सम्झो त जेका असांजी ईद थींदी आहे उन खां पोइ वधीक बल्कि हीअ जेका क़ौमी ईद आहे जेका हर जॻह ते मल्हाई पई वञे। ऐं हिते जेको बंदोबस्तु कया विया आहिनि या मतिलबु जेके ॿारनि जी तयारी थी आहे उन जे बारे में तव्हांजे छा चवणु आहे त तव्हां छा कहिड़े नज़र सां ॾिसो था हिन ॾींहं खे? साईं, जिते हिन दौर में जेको आहे सो तव्हां ॾिसो पिया सोशल मीडिया जो दौर आहे ऐं हर जेको आहे सकाफ़त, हर क़ौम जी सकाफ़त जेको आहे उनखे उहो तमामु वेझो अची वई आहे। असांखे ईअं सम्झो मोबाइल ते असां उहो कल्चर जेको आहे हर क़ौम जो, हर मुल्क जो कल्चर असां एडॉप्ट करण जी कोशिशि पिया कयूं। असांजी जेका नई जनरेशन आहे उन्हनि जे लाइ तमामु ज़रूरी हो त पंहिंजी सकाफ़त जी बक़ा जे लाइ उहो पंहिंजी सकाफ़त जो ॾियारो या को अहिड़ी तक़रीब मुनक़द कनि जीअं उन्हनि खे जेको आहे ख़बर पवे त असांजी सकाफ़त कहिड़ी आहे ऐं आईंदा नसुल जेको आहे उनखे हिकिड़ो रस्तो मिली वेंदो, उनजी पहचान जेको आहे या सकाफ़त जी जेका बक़ा आहे उहा क़ाइमु रहिजी वेंदी। त इन सिलसिले में असां हाजी सुभान पंजाबी जे तरफ़ां जेको आहे इहा तक़रीब कोठी वई आहे। साईं रमज़ान तमामु घणी महिनत कई आहे हिन में असांजे हेडमास्टर ऐं उन जेको आहे सो उनखां अलावा स्टाफ जेको आहे उन में उनजो तावन कयो आहे ऐं सभिनी जी महिनत शामिल आहे हिन में। ऐं असां जेको आहे कोशिशि कयूं पिया त जेको आहे सो कुझु टेबलोज़ ॿारनि खे बि अॻियां आणियूं, उनजे टैलेंट खे उजागर करियूं। उन लाइ 2 टे टेबलोज़ आहिनि ऐं हिन खां अलावा जेको आहे सो नात आहे या हमद आहे या कुझु जेको आहे नग अदी हीउ जेको प्रोग्राम थिए पियो सिंधी सकाफ़त जे हवाले सां, उहो उन मां तव्हां जेको टेबलोज़ था थियनि या तव्हां केतिरी क़दुरु ख़ुशि आहियो सिंधी सकाफ़त खे ॾिसी? सिंधी सकाफ़त असां जाम ख़ुशि आहियूं ऐं साईं जी महिरबानी जे हथे मूंखे ॻाल्हाइण जे लाइ इजाज़त ॾिनी आहे। असांजे सिंध में असां अजरक टोपी भर्त ॿिया हे सभु मल्हाईंदा आहियूं। असां हर साल एकता जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। हिन क़ौमी ॾींहं खे यानी कहिड़े नमूने सां ॾिसो पिया या अजरक टोपी ओढे जेको ऐं कहिड़ी ख़ुशी महसूसु कयो पिया? इलाही वॾी ख़ुशी आहे हिन जे लाइ ऐं इहो जेको SDN आहे जाम सुठो पिया कनि। कीअं था ॾिसो हुनखे, माना केतिरी ख़ुशी आहे? इलाही वॾी ख़ुशी आहे। हाजी सुभान आराईअ जे हेडमास्टर साईं रमज़ान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं खां पुछंदासीं त SDN न्यूज़ जे तरफ़ां जेको ही प्रोग्राम कयो वियो आहे सकाफ़ती प्रोग्राम पंहिंजी सकाफ़त, उन हवाले सां पाण संदन छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त आउं तव्हांजो निहायती थोराए थो आहियां जो तव्हां सां तावन कयो, अॼु हीउ प्रोग्राम थिए पियो। अॼोको हीउ प्रोग्राम जेको आहे सो असांजी सिंध धरती जे एकता ऐं सकाफ़त जो ॾियारो आहे। असांजी सकाफ़त हज़ारे साल जेको सो पुराणी आहे ऐं अॼु असां जेको सो हिते स्कूल में प्रोग्राम रखियो आहे। तव्हांजी महिरबानी आहे त घटि में घटि असांजा जेके गुलनि जहिड़ा ॿार आहिनि प्राइमरी जा, इन्हनि खे ख़बर पए त असांजी सिंध जी सकाफ़त छा आहे, असांजी सुञाणप छा आहे। इन्हनि ॿारनि लाइ असां हीउ प्रोग्राम रखियो आहे जीअं सिंधी सकाफ़त खां, सिंध धरतीअ खां वाक़िफ़ थियनि। इन जे करे ई असां रखियो आहे। इंशाअल्लाह अॼु ॿारड़ा टेबला बि पेश कंदा ऐं जेको सो काफ़ी जेको सो सिंध धरतीअ ते तक़रीरूं पूर्ण कंदा। ऐं वरी बि तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां असां सां तावन कयो आहे, इन्हनि ॿारनि खे ई मौक़ो ॾिनो आहे। खुशबू
मौजूद उस्तादनि शागिर्दनि नंढड़ी नंढड़ी शागिर्दाणियुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं त हू हिन सिंध अमर जे सकाफ़ती ॾियारे खे कंहिं वॾी ईद जा मल्हाए रहिया आहिनि ऐं ख़ूब ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि ऐं इंजॉय करे रहिया आहिनि। कैमरामैन राज पठाण सां गॾु इमदाद पठान, SD न्यूज़, सजावल।